के बंदे हैं, ये 110 साल के हो गए हैं माशाल्लाह। सीरत देखें, इनके ये बेटे खड़े हैं, ये इधर आओ ना, ये इनके बेटे हैं, ये भी बेटा है इनका। और ये साईं घणा पुट अथव? साईं पुट अलहमदुलिल्लाह शुक्र भाई 110 हाँ, उम्र जी आहे 110 साल। बिल्कुल ज्यादा थी सके। मैंने सुना है कि आप जो है तकरीबन 5 से 10 किलोमीटर आप पैदल जाते हैं। बिल्कुल बिल्कुल, यानी कि माशाल्लाह अभी भी आपकी सेहत बहुत अल्लाह की बड़ी करम नवाजी है। ये हमारे एफओ हैं अब्दुल कादिर, उनके वालिद साहब हैं। नालो साईं? नालो साईं बख्शी, साईं डिनो साईं डिनो दर्स, दर्स, साईं डिनो दर्स इसका नाम है। वलद दरिया खान। हाँ, साईं डिनो दर्स इसका नाम है, वालिद का नाम है दरिया खान। तो ये हैं यहाँ के तकरीबन डिस्ट्रिक्ट ज़िला अपना सिजावल से हैं, और ये करीब शहर जो उनको पड़ता है वो झोंक शरीफ पड़ता है। झोंक लड़ाए वे यार दीवाना, झोंक लड़ाए वे यार दीवाना, वंजित वसाई मुल्क बेगाना, झोंक। ये टाइम हमें 1 घंटे में उधर आओ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिते बीठल आहियूं सिजावल में। सिजावल असांजा जेके सिजावल डिस्ट्रिक्ट सिजावल आहे, जंहिंजा असांजा एरिया लीडर आहिनि मोहतरम जनाब मोहम्मद ज़ुबैर साहब ही आहिनि। ऐं असांजी जेका अॼु मीटिंग आहे, हाई प्रोफाइल मीटिंग आहे कैंज़ो कंपनी वारनि जी, जेका हाइब्रिड चांवरनि जो ॿिज आहे विनर, उनजे बारे में तमामु हिकु बहितरीनु जेको आहे न हीअ मीटिंग कोठाई वई आहे। हीअ ॻोठु जेको आहे उहो आहे हाजी मोहम्मद इलियास दर्स जो ॻोठु, जिते हीअ मीटिंग कोठाई वई आहे। तमामु हीअ जेके अवां ॾिसो पिया, इहे जेके वेठल आहिनि तमामु जेके आहिनि इहे पंहिंजो ज़मीदार आहिनि, हारबो करण वारा आहिनि। असांजा जेको आहे ज़ोनल मैनेजर बि आया आहिनि, हिते वेठल आहिनि। असांजा ज़ोनल मैनेजर आहिनि खादिम हुसैन साहब।